मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इखलाक सेखारियनि ऐं पीउ मां सां बहितरीन रवियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे सेखारियो आहे। ऐं साहब बि ईअं जेको पंहिंजी ॾिसो अवैस करनी जो वाक़ियो केॾो मशहूरु आहे। अवैस करनी जो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर ऐं अहिड़ी तरह हज़रत अली साईं खे अल्लाह जे नबी वसियत कई कहिड़ी त ए अली ए उमर मां वञा थो, मां हलियो वेंदुमि दुनिया खां। मां खां बाद में हिकिड़ो शख़्स ईंदो, उनजो नालो हूंदो अवैस ऐं क़ौम जो करनी हूंदो, करनी या कर्ण उनजी क़ौम हूंदी या ज़ात हूंदी या उनजो कबीलो हूंदो। उहो तव्हांजे जॾहिं हज में ईंदो या कॾहिं तव्हां सां मुलाक़ात थी वञे न, ए उमर तूं ऐं अहिड़ी तरह ए अली तूं, उन खां दुआ जेको आहे लाज़मी कराइजो। हाणे हिते ॻाल्हि ॾिठी वञे त उहो ताबई न आहे, उहो साहबी बि न आहे। अवैस करनी ताबई न आहे, साहबी न आहे, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में नबी सां मिलियो न आहे। हालांकि ख़बर पई त मक्का जे अंदरि नबी आयो आहे, उन इलाइक़े जे अंदरि मुस्लमान थियो, बसि निकिरी छाजे करे न सघियो, मां हुयसि न पोड़ी, इन करे निकिरी न सघियो। हालांकि तड़प वॾी हुयसि, तड़प वॾी हुयसि, पर निकिरी। अल्लाह जे नबी फरमायो ए उमर तूं ऐं अहिड़ी तरह ए अली तूं वञी करे उनखां दुआ कराइजो। यानी ॿिनि साहिबनि पुछा कयो, रसूल असां जेको आहे न साहिबी ऐं ताबईन? अल्लाह जे नबी फरमायो हा हा तव्हां दुआ कराइजो। या रसूल ख़ुसूसियत कहिड़ी आहे? अल्लाह जे नबी फरमायो ए उमर उहो जॾहिं बि हथु खणंदो आहे पोइ ख़ुदा उनजा हथु जेको आहे वापसि नाहे मोटाईंदो। इहो जॾहिं बि हथु खणंदो आहे न पोइ अल्लाह इन जा हथु वापसि नाहे मोटाईंदो। या रसूल छॾे खां अल्लाह जे नबी फरमायो माउ जी अहिड़ी इन ख़िदमत कई आहे, इन माउ जी अहिड़ी ख़िदमत कई आहे। हल साईं, अल्लाह जे नबी जो ज़मानो वियो, नबी सल्लल्लाहु अलैहि ज़माने खां बाद में काफ़ी टाइम गुज़रंदो रहियो त हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐलान कराईंदो त कोई अवैस माण्हू आहे भला? न अवैस कंहिंजो नालो आहे? त असां हिकिड़े हज में न मिलियो। वरी ऐलान कराईंदा यार कोई अवैस आहे न, ॿिए हज में, उन में बि न। वरी टे में, पोइ हिकिड़े जेको न वॾी उमिरि जो, उन चयो हा आहे त सही, पर तव्हांजो कमु उन सां कहिड़ो आहे? चए कहिड़ी जॻह ते? हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो ॿुधाए कहिड़ी जॻह ते आहे? चए साईं हे त हाणे ॿार जेको आहे मक्का खां ॿाहिरि वञी करे जेको आहे उठ थो चाढ़े। चए तव्हां उन बारे में पुछो छो था? चए हो त मुंहिंजो भाइटियो आहे। चए तव्हां उन बारे में छो था पुछो? चए आहे भाइटियो पर सादो आहे, सादो आहे, यानी थोरी हकारत पैदा बयानु कयईंसि। चए मुंहिंजो भाइटियो आहे पर सादो आहे, तव्हां उनजे बारे में तव्हां अमीरुल मोमिनीन आहियो, तव्हां छो था पुछा कयो? पोइ हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो सादो उहो न आहे, असांखे लॻे थो त जेको आहे सादो तूं आहे। ऐं ॿुधा त हाणे इहो आहे किथे? चए साईं हेॾे ॿाहिरि इलाइक़े में उते उठ थो चढ़े, उते तव्हांखे मिली वेंदो। हाणे साईं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु साहिबी हज़रत अली साईं हे ॿई पैदल निकिता आहिनि ऐं उनजे पोयां विया आहिनि। आहे कहिड़ो अॻिलो ताबई न आहे, यानी साहिबी बि न हुयो, हलंदा रहिया। हिकिड़े मक़ाम ते बीठा ॾिठो साईं उठ जेको आहे चरनि था गोल ऐं हे जेको आहे नफ़ली नमाज़ थो पढ़े। ऐं पुछा कयोसि नालो तुंहिंजो छा आहे? उनखां अवैस करनी खां चए नालो त मुंहिंजो अब्दुल्ला आहे। हाणे अरब जेको आहे न पंहिंजो तारुफ़ ईअं कराईंदा, नालो जेको हूंदो न त फौरी तौरु उहो नालो न ॿुधाईंदा हुआ। यानी अब्दुल्ला माना छा ॿुधाई त मां अल्लाह जो बानो आहियां। चए वाह असां तोखां उहो नालो पुछा कयूं था जेको तुंहिंजी माउ तुंहिंजे मथां रखियो आहे। हा चए उहो जेकॾहिं पुछा कयो था त पोइ मुंहिंजो नालो अवैस आहे। ऐं चए तुंहिंजी शाख कहिड़ी आहे भला, कबीलो? चए कर्ण जेको मुंहिंजो कबीलो आहे। चए अच्छा, चए हाणे जेको न वधीक जेको सुवाल जवाबु असां बि नथा कयूं, तूं बि न कर, हाणे बसि हथु खण ऐं दुआ घुर असांजे लाइ। हाणे साईं हो ताबईन हैरान थी वियो, ऐं ताबईन पुछा कयो तव्हां आहियो भला केरु? पोइ हज़रत अली साईं तारीफ़ कराए त चए मां अली नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको आहे न्याणो ऐं हे उमर बिन ख़त्ताब। हाणे साईं इहा ॻाल्हि ॿुधी त हो हैरान थी वियो, भला अमीरुल मोमिनीन यानी बादशाह जीअं पाकिस्तान में को बादशाह हुजे ऐं असां वटि अचे त हो त हैरान थी वियो वरो, यार बादशाह साईं तव्हां आया आहियो, मूंखे चओ साईं मां पाण हलियो अचां न। त उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो न न बसि हाणे तकड़े में हथु खण ऐं दुआ कर असांजे लाइ। चए साईं मां हक़ीर माण्हू, मां कीअं जेको दुआ करियां? चए असांखे असांजे नबी ख़बर ईंदी आहे त मां खां बाद में हिकिड़ो शख़्स ईंदो ऐं उनखां दुआ कराइजो। ऐं असांखे नबी ॿुधायो त उहो जॾहिं बि हथु खणंदो आहे न त अल्लाह ताला उनजा हथु ख़ाली हेठि नाहे मोटाईंदो। ऐं तूं हथु खण असां लाइ दुआ कर।
ऐसे हुन हथ जेको आहे खयां ऐं दुआ कई ऐं इन खां बाद में अमीन चई। चई भले छा हिकमत आहे? चई अल्लाह जे नबी ॿुधायो आहे त इन माउ जी अहिड़ी ख़िदमत कई आहे जो जॾहिं बि हथु खणंदो आहे न अल्लाह ताला हेठि ख़ाली वापसि नाहे मोकिलींदो। हे साईं छा आहे? हे माउ जी ख़िदमत आहे।